अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अहमद अली तव्हां ॾिसी रहिया आहियो अहमद व्लॉग। अॼु असांजे ॻोठ में ईद उल अज़हा जी मौक़े ते ईद मल्हाई पई वञे। वीडियो थोरो लेट तव्हांखे ॾिसणु ईंदो, इन जो रीज़न इहो ई आहे असां वटि इंटरनेट जो इशू आहे। अगरि वीडियो असांजो तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर लाज़मी कजो ऐं वीडियो पूरो ॾिसिजो ऐं ॿियनि ताईं बि शेयर कजो त तीअं कुझु माण्हुनि जो वरी यादगिरियूं पकी थी सघनि त ॻोठ में ईद कीअं मल्हाईंदी हुई। ही असांजो आहे वज़ू खानो। असां जीअं मस्जिद में पहिरीं इंटर थींदा आहियूं, मां तव्हांखे ॿुधाइण छॾियमि त हीअ असांजे मस्जिद जो मेन डोर आहे। जीअं असां पंहिंजे मस्जिद में इंटर थींदा आहियूं त हिन पासे असांजी मस्जिद आहे, उनखां असांजे हिन पासे में असांजो मस्जिद जो वज़ू खानो आहे। अदा टेम जी पाबंदी करना, मेहरबानी करे जल्द में जल्द मस्जिद शरीफ में पहुंची वञो। 7:30 थी विया, 7 बजे ऐलानो, मेहरबानी करे जल्द में जल्द मस्जिद शरीफ में पहुंची वञो। अल्लाह ही आहे असांजी ईद जो ट्रेडिशन। जीअं असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं, असांजे मस्जिद बोर्ड डुबी जी इंतिहाई नंढी मस्जिद आहे ऐं इलाही पुराणे तरीन जेका हाणे न बचे भाउ तो असां ख़ासि माण्हू भाउ नेट ते रखंदो मैं। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजे ॻोठ में ईद नमाज़ थिए थी। असां हिन महिल नमाज़ अदा कई आहे। असां हिन महिल ईद नमाज़ अदा कई आहे। हींअर ख़ुतबो थी रहियो आहे। इंशाअल्लाह ईद नमाज़ खां बाद जीअं ख़ुतबो थींदो असांजो जेको ईद मल्हाइणो आहे असां तव्हांखे لا شريك له وبذلك وأمرك وأنا أول المسلمين बाद में ॻाल्हाए वठंदुसि। हींअर तव्हांजो आवाज़ अचे وبذلك لله رب العالمين لا شريك له وبذلك وأمرك وأنا أول المسلمين। अल्लाह ताला कुरान मजीद फरमाए मुझे नमाज आई मुझे कुर्बानी आई इबादत आई मुझे मान मुझे जीअं खुदा ताला जी जहां जे पारां आहे जंहिंजो को बि शरीक न उन्हनि ॻाल्हि जो मूंखे हुकुम थियलु आहे ऐं उनखां सभिनी अॻु आओ अल्लाह ताला जे हुकुम वारे सिर नवाया। बराबर इस्लाम मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो अॼु ईद उल अज़हा मुबारक जो ॾींहुं आहे। इन मुबारक ॾींहुं वॾे मुक़द वारे ऐं शान वारे पैगंबर सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी सचाई
अल्लाह पाक ने ताबेदार जो कामल नमन ईद नमाज़ जो ख़ुतबो थी रहियो आहे पर असल में ही तव्हां ॿार ॾिसी रहिया आहियो इलाही माण्हू ॿाहिरि वेठा आहिनि इन रीज़न इहो आहे जो इंतिहाई शदीद गर्मी आहे अंदरि वेहण माना ही तव्हांखे मां ॾिसी नोला इंसान खे संस बारा जो फतादा करजे पूरो सबक ॾिनो मौला जी हकीकत इहा आहे साईं छा आहे तव्हां वीडियो थो बजे तव्हां खमीस पाणो जान तो ये ही खुदा की थी हक़ तो ये हो गर्मी जी शिदत वधियल आहे इन करे तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे गर्मी जॾहिं वधंदी त साह सलो स्वाद मिलम ऐं कुर्बानी कयम पर वो असल असांजी मिल्कत हुई ऐं संदसि ॾिनल हो सच पुछो त मूं शाह जो सां ख़ुदा जो अञा ईद नमाज़ शुरू ई न थी आहे सेल्फी हली रही आहे सलाम जो हज़रत ईद जो ॾींहुं पंहिंजे पीढ़ीअ उमिरि जे बाद ऐं पीढ़ीअ जे तोड़ अखि जे सोभरो ऐं बिल्कुलु ख़ाल अचल पुत्र हज़रत इस्माइल सलाम खे खणी ते मैदान ते घर मिटायो ऐं ख़ुशीअ जा सरवेत पाक ते ताकी वहण शुरू कयो अल्लाह पाक जो सदाकत ऐं वफ़ादारी जो सचो इरादो ऐं राज़ खोले सुञाई क़ुरान करीम जी समूरी बयान खे हिन तरह अदा फरमाया आहे कोई काल ना बनी इन हरानी फीना वमनाम अनी अना जहद्दक फअंजर मादा तरा यानी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के चयो न पुत्रा बिल्कुलु तव्हां ॾिसी रहिया आहियो जीअं चवंदा आहिनि त ईद हूंदी आहे ॿारनि जी ॿार केॾो माशाल्लाह पंहिंजे घरनि खां केॾो ख़ूबसूरत तयारु थी करे ऐं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे खणी यानी हजरत इब्राहिम सलाम को मुदा पीर ये हुक्म जल्दी करके तो हुक्म मिलने वाले सदी सच मुझे आया दर्जे जो सब्र कंदो मां रहंदो सलमा असां नमो कलम जदीरा असांजी असां उन जे एज में जुगो थोरो पढ़ो मतिया की सुबह ना थारे तो सुबह ना इब्राहिम अलैहिस्सलाम के खलाम में खुदा पाक ने सुजरा के तरफा हुक्म थियो त पंहिंजो प्यारो पुत्र मुंहिंजी राह में सोहो आई यानी नबी सकोन का शान है ये तो वही के बराबर है कहना हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पर पुत्र हजरत इस्माइल अलैहिस्सलाम की उन बाबत सलाह पूछी हजरत इस्माइल अलैहिस्सलाम बिल्कुल सच्चाई जान दिखाई कहते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत इस्माइल अलैहिस्सलाम के ज़मीन पे लड़ा बरसुमारो ऐ को अल्लाह ताला की तरफा फैसला असांजे ईद नमाज़ जो ख़ुतबो थी रहियो आहे माशाल्लाह इंतहाई ख़ामोशी सां खुतबे के ॿुधी रहे हैं।